माड़ी पेट्रोलियम कंपनी डहरकी जे इंतजाम पारां टिन मक़ामी दिहाड़ीदार पौरतन निसार मंशर रोशन अली इमाम अली खे नौकरी तां निकाल ॾियण ख़िलाफ़ खरोज जे सरा रवासन पारां मीरपुर माथुर पहुची डीसी घोटकी जे ऑफिसर जो एहतजाजी मुज़ाहिरो करे मुख्य गेट ते धरणो हयो वियो ऐं कंपनी जे RMS सलीम अवार्ड ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई हुई। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ अॻवाननि मोहम्मद अली शहर मियां लुत्फ़ अली ऐं ॿियनि मरण घणी ताईं बुख हड़ताल जारी रखंदे चयो त जेसिताईं पौरतन खे बहाल न कयो वेंदो तेसिताईं बुख हड़ताल जारी रहंदी। जबरी तौर इन्हनि मुलाज़िम हटाया आहिनि। 3 मुलाज़िम निसार अहमद, इमाम अली, रोशन शहर जेके फील्ड डिपार्ट माड़ी पेट्रोलियम जे में कमु कंदा हुया केतिरनि सालनि खां वठी, असांजो मुतालबो इहो आहे त इनखे फौरी तौर बहाल कयो वञे। जबरी जेको आहे त हुननि 3 मज़दूरनि खे जेको आहे माड़ी पेट्रोलियम जे ऑफिसरनि जेको आहे हटाए छॾियो आहे। उनजो जेको आहे त हिकिड़ो रोज़गार जेको आहे खसे वरितो आहे। उन जे लाइ असां DC घोटकी वटि एहतिजाज कयूं पिया। हू मज़दूर 4 सालनि खां जेको आहे माड़ी पेट्रोलियम में अंदरि कमु करनि पिया ऐं उनखे हिकिड़ो RMS हिकिड़ो नओं आयो आहे सलीम अवार्ड नाले सां। उन अची करे हुननि खे जेको आहे जबरी जेको आहे त मज़दूरनि खे हटायो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।